सूरतुल कहफ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब व लम यजअल लहू इवजा क़य्यिमन लियुंज़िर बअसन शदीदन मिन लदुन्हु ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا حسنا ماكثين فيه أبدا وينذر الذين قالوا اتخذ الله ولدا ما لهم به من علم ولا لآبائهم كبرت كلمة تخرج من أفواههم إن يقولون إلا كذبا। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। सभु साराह उन्हीं अल्लाह खे जुगाए जंहिं पंहिंजे बाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते किताब लाथो ऐं उन में को ॾिंग न रखियाई। हिन लाइ सिधो कयाई त अल्लाह वटां सख़्त मुसीबत खां काफ़िरनि खे डेॼारे ऐं उन्हनि मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे जेकी चङा कम कंदा आहिनि त उन्हनि लाइ चङो अजुर आहे। मंझि सदाई रहण वारा आहिनि ऐं उन्हनि खे डेॼारे जेकी चवनि था त अल्लाह पाण लाइ पुटु वरितो आहे, जंहिंजो न की खेनि ऐं न की संदुनि पीउनि ॾाॾनि खे को इल्मु आहे। वॾे गुनाह जी ॻाल्हि आहे जा संदुनि वातां निकिरे थी। इहे कूड़ खां सवाइ ॿियो की न चवंदा आहिनि। فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَفْسَكَ عَلَى آثَارِهِمْ إِن لَّمْ يُؤْمِنُوا بِهَذَا الْحَدِيثِ أَسَفًا إِنَّا جَعَلْنَا مَا عَلَى الْأَرْضِ زِينَةً لَّهَا لِنَبْلُوَهُمْ أَيُّهُمْ أَحْسَنُ عَمَلًا وَإِنَّا لَجَاعِلُونَ مَا عَلَيْهَا صَعِيدًا جُرُزًا। जेकॾहिं इहे हिन ॻाल्हि खे न मञनि त मतां तूं अरमान खां संदन पोयां पाण खे हलाक करीं। जेकी ज़मीन ते आहे सो असां उन जे सींगार लाइ हिन करे कयो त संदन आज़माइश वठूं त उन्हनि मां अमलनि में ॾाढो चङो केरु आहे। ऐं उन ज़मीन ते जेका सावल आहे सा असीं चिटी पटी करण वारा आहियूं। أَمْ حَسِبْتَ أَنَّ أَصْحَابَ الْكَهْفِ وَالرَّقِيمِ كَانُوا مِنْ آيَاتِنَا عَجَبًا إِذْ أَوَى الْفِتْيَةُ إِلَى الْكَهْفِ فقالوا ربنا آتنا من لدنك رحمة وهيئ لنا من أمرنا رشدا فضربنا على آذانهم في الكهف سنين عددا ثم بعثناهم لنعلم أي الحزبين أحصى لما لبثوا أمدا। पर भाइयो अथई त गार ऐं रकीम वारा असांजी निशानियुनि मां अजीब आहिनि। जॾहिं गार में केतिरनि जवाननि जाइ वरिती तॾहिं चयाऊं त ए असांजा पालनहार पाण वटां असांखे बाझ अता कर ऐं असांजे कम में असां लाइ चङाई कर। पोइ केतिरा ई वरह खेनि गार में कननि भर सुम्हारियोसूं, वरी खेनि हिन लाइ उथारियोसूं त ॾेखारियूं जा मुद्दत रहिया
सा ॿिन्हिनि टोलियुनि मां कहिड़ीअ खे यादि आहे? نحن نقص عليك نبأهم بالحق إنهم فتية آمنوا بربهم وزدناهم هدى وربطنا على قلوبهم إذ قاموا فقالوا ربنا رب السماوات والأرض لن ندعو من دونه إلها لقد قلنا إذا شططا هؤلاء قومنا اتخذوا من دونه آلهة لولا يأتون عليهم بسلطان بين فمن أظلم ممن افترى على الله كذبا وَإِذِ اعْتَزَلْتُمُوهُمْ وَمَا يَعْبُدُونَ إِلَّا اللَّهَ فَأْوُوا إِلَى الْكَهْفِ يَنشُرْ لَكُمْ رَبُّكُمْ مِنْ رَحْمَتِهِ وَيُهَيِّئْ لَكُمْ مِنْ أَمْرِكُمْ مِرْفَقًا असीं तोखे संदन सची ख़बर बयान करियूं था। बेशक उहे केतिरा जवान हुआ जो पंहिंजे पालणहार खे मञियो हुआऊं ऐं खेनि वधीक हिदायत कई हुईसूं ऐं संदन दिलनि ते सचाई ॿधीसूं। जॾहिं उथिया तॾहिं चयाऊं त असांजो पालणहार आसमाननि ऐं ज़मीन जो पालणहार आहे। इन खां सवाइ ॿिए कंहिंखे माबूद करे न छॾींदासूं। जे सॼोसूं त ज़रूर बेशक उन्हीअ महल बेहूदी ॻाल्हि चईसूं। असांजे हिन क़ौम अल्लाह खां सवाइ ॿिया माबूद वरिता आहिनि। मथुनि छो न को पधरो दलील आणींदा आहिनि। पोइ जेको अल्लाह ते कूड़ ठाहे उन खां वधीक ज़ालिम केरु आहे? ऐं जॾहिं उन्हनि मुशरिकनि खां ऐं इहे अल्लाह खां सवाइ जिन खे पूजींदा आहिनि तिन खां पासे थियो तॾहिं ग़ार ॾांहुं पनाह वठो त अव्हां जो पालणहार अव्हां लाइ पंहिंजी बाझ पखेड़ींदो ऐं अव्हां जे कम में अव्हां लाइ सवलाई मौजूद कंदो। وَتَرَى الشَّمْسَ إِذَا طَلَعَتْ تَزَاوَرُ عَنْ كَهْفِهِمْ ذَاتَ الْيَمِينِ وَإِذَا غَرَبَتْ تَقْرِضُهُمْ ذَاتَ الشِّمَالِ وَهُمْ فِي فَجْوَةٍ مِّنْهُ ذَلِكَ مِنْ آيَاتِ اللَّهِ مَنْ يَهْدِ اللَّهُ فَهُوَ الْمُهْتَدِ وَمَنْ يُضْلِلْ فَلَنْ تَجِدَ لَهُ وَلِيًّا مُرْشِدًا وَتَحْسَبُهُمْ أَيْقَاظًا وَهُمْ رُقُودٌ وَنُقَلِّبُهُمْ ذَاتَ الْيَمِينِ وَذَاتَ الشِّمَالِ وَكَلْبُهُمْ باسط ذراعيه بالوصيد لو اطلعت عليهم لوليت منهم فرارا ولملئت منهم رعبا ऐं ॾिसंदड़ जॾहिं सिज उभरे तॾहिं ॾिसंदे त उस संदुन ग़ार खां सॼे पासे लड़ंदी आहे ऐं जॾहिं लहे तॾहिं संदुन खॿे पासे मुड़ंदी आहे ऐं उहे उन ग़ार जी वेकिराईअ में आहिनि। इहा अल्लाह जी निशानियुनि मां आहे। जंहिंखे अल्लाह हिदायत करे सो हिदायत वारो आहे ऐं जंहिंखे भुलाए उन लाइ को बि दोस्त वाट ॾेखारींदड़ न लहंदे।
ऐं तूं खेनि जागंदड़ भाईंदे पर उहे निंड में सुम्हियल आहिनि ऐं खेनि सॼे पासे ते ऐं खॿे पासे ते उथलाईंदा आहियूं ऐं संदुनि कुतो चाउठ ते अॻियूं टंगूं डिघेड़ियो पियो आहे। जेकॾहिं मथुनि बीही ॾिसे त खाउन भॼंदड़ थी मुंहुं फेरी ऐं खाउन दहशत खां भरिजी वञी। وَكَذَلِكَ بَعَثْنَاهُمْ لِيَتَسَاءَلُوا بَيْنَهُمْ قَالَ قَائِلٌ مِّنْهُمْ كَمْ لَبِثْتُمْ قَالُوا لَبِثْنَا يَوْمًا أَوْ بَعْضَ يَوْمٍ قَالُوا رَبُّكُمْ أَعْلَمُ بِمَا لَبِثْتُمْ فَابْعَثُوا أَحَدَكُمْ بِوَرِقِكُمْ هَذِهِ إِلَى الْمَدِينَةِ فَلْيَنظُرْ أَيُّهَا أَزْكَى طَعَامًا فَلْيَأْتِكُمْ بِرِزْقٍ مِّنْهُ وَلْيَتَلَطَّفْ وَلَا يُشْعِرَنَّ بِكُمْ أَحَدًا إِنَّهُمْ إِنْ يَظْهَرُوا عَلَيْكُمْ يَرْجُمُوكُمْ أَوْ يُعِيدُوكُمْ فِي مِلَّتِهِمْ وَلَنْ تُفْلِحُوا إِذًا أَبَدًا وَكَذَلِكَ أَعْثَرْنَا عَلَيْهِمْ لِيَعْلَمُوا أَنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ وَأَنَّ السَّاعَةَ لَا رَيْبَ فِيهَا إِذْ يَتَنَازَعُونَ بَيْنَهُمْ أَمْرَهُمْ فَقَالُوا ابْنُوا عَلَيْهِمْ بُنْيَانًا رَبُّهُمْ أَعْلَمُ بِهِمْ قَالَ الَّذِينَ غَلَبُوا عَلَى أَمْرِهِمْ لَنَتَّخِذَنَّ عَلَيْهِمْ مَسْجِدًا ऐं अहिड़ी तरह खेनि हिन लाइ खड़ो कयोसूं त पाण में पुछनि। मंझाउनि चवंदड़ चयो त अवीं हिते केतिरो टिकियो? चयाऊं त हिकु ॾींहुं या ॾींहं खां घटि रहियासूं। किन चयो त जेकी अव्हीं रहिया आहियो सो अव्हां जो पालणहार चङो ॼाणंदड़ आहे। पोइ पाण मां हिक खे हिन पंहिंजे रुपये सां शहर ॾांहुं मोकिलियो। पोइ भली ॾिसे त उन ॻोठ जो कहिड़ो सुठो ताम आहे। पोइ उन मां कुझु ताम अव्हां वटि आणे ऐं जुगाए त नरमी करे ऐं अव्हां जो हाल कंहिं हिकिड़े खे न ॼाणाए। छो त जेकॾहिं उहे अव्हां ते ग़ालिब थींदा त अव्हां खे संगसार कंदा या पंहिंजे मज़हब में अव्हां खे मोटाईंदा ऐं उन महल अवीं हरगिज़ न छुटंदो। ऐं अहिड़ी तरह तॾहिं माण्हुनि खे हिन लाइ मथुनि ख़बरदार कयोसूं त ॼाणनि त अल्लाह जो अंजाम सचो आहे ऐं बेशक क़यामत थियणी आहे, इन में को शक नाहे। तॾहिं उन्हनि जी ॻाल्हि बाबति पाण में झगड़ो करण लॻा। पोइ चयाऊं त उन्हनि जे ग़ार ते का अॾावत अॼो। संदुनि पालणहार खेनि ॼाणंदड़ आहे। जेकी पंहिंजी ॻाल्हि में ग़ालिब थिया तिन चयो त उन्हनि जे ग़ार ते मस्जिद ज़रूर बणाईंदासूं। سَيَقُولُونَ ثَلَاثَةٌ رَابِعُهُمْ كَلْبُهُمْ وَيَقُولُونَ خَمْسَةٌ سَادِسُهُمْ كَلْبُهُمْ رَجْمًا بِالْغَيْبِ وَيَقُولُونَ سَبْعَةٌ وَثَامِنُهُمْ كَلْبُهُمْ قُلْ رَبِّي
أعلم بعدتهم ما يعلمهم إلا قليل فلا تمار فيهم إلا مراء ظاهرا ولا تستفت فيهم منهم أحدا ولا تقولن لشيء إني فاعل ذلك غدا إلا أن يشاء الله واذكر ربك إذا نسيت وقل عسى أن يهديني ربي لأقرب من هذا رشدا ولبثوا في كهفهم 300 سنين وازدادوا 9 قل الله أعلم بما لبثوا له غيب السماوات والأرض أبصر به وأسمع ما لهم من دونه من ولي ولا يشرك في حكمه أحدا के चवंदा त उहे 3 आहिनि चोथों संदुन कुत्तो आहे ऐं के चवंदा त 5 आहिनि छहों संदुन कुत्तो आहे ॻुझ बाबत अटकल हणंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त 7 आहिनि 8हों संदुन कुत्तो आहे ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त संदुन ॻाणेटो मुंहिंजो पालणहार वधीक ॼाणंदड़ आहे उन्हनि खे रुॻा के थोरा ॼाणंदा आहिनि पोइ उन्हनि बाबत सरसरी झगड़े करण खां सवाइ झगड़ो न कर ऐं न कि उन्हनि बाबत काफ़रनि मां कंहिं हिक खां पुछा कर ऐं कंहिं कम लाइ इनशा अल्लाह खां सवाइ न चओ त आऊं ही सुभाणे कंदुसि ऐं जॾहिं पंहिंजे पालणहार खे विसारीं तॾहिं तूं उनखे यादि कर ऐं चओ त सिघो ई मुंहिंजो पालणहार हिन खां बि ॾाढी वेझी सिधी हिदायत कंदो ऐं उहे पंहिंजे गार में 300 वरहनि खां वधीक 9 वरह रहिया जेकॾहिं उहे न मञीन त चओ त जेकी रहिया सो अल्लाह वधीक ॼाणंदड़ आहे उनखे आसमाननि ऐं ज़मीन जो ॻुझ मालूम आहे कहिड़ो अजीब ॾिसंदड़ ऐं कहिड़ो अजीब ॿुधंदड़ आहे उन खां सवाइ को उन्हनि जो मददगार नाहे ऐं पंहिंजे हुक्म में कंहिं हिक खे भाइवार न कंदो आहे وَاتْلُ مَا أُوحِيَ إِلَيْكَ مِنْ كِتَابِ رَبِّكَ لَا مُبَدِّلَ لِكَلِمَاتِهِ وَلَنْ تَجِدَ مِنْ دُونِهِ مُلْتَحَدًا واصبر نفسك مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ولا تعد عيناك عنهم تريد زينة الحياة الدنيا ولا تطع من أغفلنا قلبه عن ذكرنا واتبع هواه وكان أمره فرطا وقل الحق من ربكم فمن شاء فليؤمن ومن شاء فليكفر إنا أعتدنا للظالمين نارا أحاط بهم سرادقها وَإِن يَسْتَغِيثُوا يُغَاثُوا بِمَاءٍ كَالْمُهْلِ يَشْوِي الْوُجُوهَ
بئس الشراب وساءت مرتفقا ऐं तुंहिंजे पालणहार जे किताब मां जेकी तो ॾांहुं वही कयो वियो सो पढ़। संदसि हुकुम खे का फेर फार नाहे ऐं उन खां सवाइ तूं का वाह न लहिंदे। ऐं पाण खे उन्हनि सां सब्र में रख जेकी पंहिंजे पालणहार खे सुबुह ऐं सांझीअ जो यादि कंदा आहिनि ऐं संदसि रज़ामंदी घुरंदा आहिनि। ऐं घुर्जे त तुंहिंजूं अखियूं दुनिया जी हयाती जे सींगार जो इरादो रखी उन्हनि यादि कंदड़नि खां ॿिए पासे न वाझाईनि ऐं उन्हीअ जी फर्मा बरदारी न कर जंहिंजी दिलि असां पंहिंजे यादि करण खां गाफ़िल कई ऐं पंहिंजी ख़्वाहिश जे पुठियां लॻो ऐं संदसि कम हद खां वधियल आहे। ऐं चओ त उहो सुखुन अव्हां जे पालणहार वटां आयल सच आहे। पोइ जंहिंखे वणे सो ईमान आणे ऐं जंहिंखे वणे सो न मञे। असां ज़ालिमनि लाइ बाहि तयार कई आहे ऐं उन जा पर्दा उन्हनि खे वेढ़ींदा। ऐं जेकॾहिं फरियाद कंदा त उन्हनि जी फरियाद अहिड़े पाणीअ सां वराई वेंदी जो पघारियल टामे वांगुरु हूंदो संदन मुंहं खे भञंदो। उहो बुछड़ो पीअण आहे ऐं बुछड़ो आराम जो हंधु आहे। إن الذين آمنوا وعملوا الصالحات إنا لا نضيع أجر من أحسن عملا أولئك لهم جنات عدن تجري من تحتهم الأنهار يحلون فيها من أساور من ذهب ويلبسون ثيابا خضرا من سندس وإستبرق متكئين فيها على الأرائك نعم الثواب وحسنت مرتفقا बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया त जंहिं चङो कम कयो आहे तंहिंजो अजुर असीं न विञाईंदासूं। इहे उहे आहिनि जिन लाइ हमेशगे जा बहिश्त हूंदा जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि। मंझुसि सोननि कंगणनि जा ज़ेवर उन्हनि खे पाराया वेंदा ऐं सन्हे ऐं थुले पट जी साई पोशाक ढकींदा ऐं उते तख़्तनि ते तकियो लाए वेंदा। इहो बदिलो चङो आहे ऐं आराम जी जाइ बि चङी आहे। واضرب لهم مثل الرجلين جعلنا لأحدهما جنتين من أعناب وحففناهما بنخل وجعلنا بينهما زرعا كلتا الجنتين آتت أكلها ولم تظلم منه شيئا وفجرنا خلالهما نهرا وكان له ثمر فقال لصاحبه وهو يحاوره أنا أكثر منك مالا وأعز نفرا ودخل جنته وهو ظالم لنفسه قال ما أظن أن تبيد هذه أبدا وما أظن الساعة قائمة ولئن رددت
إلى ربي لأجدن خيرا منها منقلبا قال له صاحبه وهو يحاوره أكفرت بالذي خلقك من تراب ثم من نطفة ثم سواك رجلا لكن هو الله ربي ولا أشرك بربي أحدا ولولا إذ دخلت جنتك قلت ما شاء الله لا قوة إلا بالله إن ترني أنا أقل منك مالا وولدا فعسى ربي أن يؤتيني خيرا من جنتك ويرسل عليها حسبانا من السماء فتصبح صعيدا زلقا أو يصبح ماؤها غورا فلن تستطيع له طلبا وأحيط بثمره فأصبح يقلب كفيه على ما أنفق فيها وهي خاوية على عروشها ويقول يا ليتني لم أشرك بربي أحدا ولم تكن له فئة ينصرونه من دون الله وما كان منتصرا هنالك الولاية لله الحق هو خير ثوابا وخير عقبا ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेन बिन मर्दन जो किस्सो बयान कर ऐं उन्हनि मां हिकिड़े लाइ डाखुनि जा ॿ बाग पैदा कया हुआसूं ऐं उन्हनि जे चौधारी खजियूं पैदा कयूं हुयूंसूं ऐं उन्हनि जे विच में पोख पैदा कई हुईसूं ॿिन्ही बागनि पंहिंजा मेवा पचाया ऐं मंझाउनि कुझु घटि न कयाऊं ऐं उन्हनि जे विच में वाहियूं वहायूंसूं ऐं उनखे घणो फर मिलियो पोइ पंहिंजे साथीअ सां ॻाल्हाईंदे उनखे चयाईं त आऊं तोखां माल में वधीक आहियां ऐं माण्हुनि जे करे बि वधीक इज़त वारो आहियां ऐं पंहिंजे बाग में घिरियो ऐं हू पाण लाइ ज़ालिम हो चयाईं त मूंखे हिन बाग जे नाश थियण जो कॾहिं बि गुमान नाहे ऐं न की क़यामत जे क़ाइम थियण जो मूंखे को गुमान आहे ऐं जेकॾहिं पंहिंजे पालणहार ॾांहुं मोटियुसि त हिन खां बि भली जाइ ज़रूर लहंदुसि संदसि साथीअ साणसि गुफ़्तगू कंदे खेसि चयो त जंहिं तोखे मिटीअ मां बणायो वरी नुतफ़े सां वरी सईं लिङे मर्द कयाईं तंहिंजो तो छो इनकार कयो आऊं ही वेसा रखंदो आहियां त मुंहिंजो पालणहार अल्लाह आहे ऐं आऊं पंहिंजे पालणहार सां को बि शरीक न कंदुसि ऐं जॾहिं तूं पंहिंजे बाग में घिड़ी तॾहिं छो न चयई त जेकी अल्लाह घुरियो सो थियणो आहे जो अल्लाह जी मदद खां सवाइ का सघ नाहे जेकॾहिं तूं पाण खां मूंखे माल ऐं औलाद में घटि ॾिसीं थो त उम्मीद आहे जो मुंहिंजो पालणहार तुंहिंजे बाग खां
चङो मूंखे ॾींदो ऐं उन तुंहिंजे बाग़ ते आसमान खां का आफ़त मोकिले पोइ फिरी चिटी पटी थी पवे, या संदसि पाणी सुकी वञे पोइ उन खे कॾहिं लही न सघी, ऐं संदसि फर खे चट कयो वियो पोइ उन जे बणाइण में जेकी ख़र्चियो हुआईं तंहिं ते पंहिंजा हथ मलींदो रहियो, ऐं उहो बाग़ पंहिंजनि बणायलनि छितनि समेत किरियल हो, ऐं चयाईं थे त अफ़सोस आहे पंहिंजे पालणहार सां कंहिंखे शरीक मुक़रर न करियां हा त चङो हो, ऐं न की उन लाइ का टोली हुई जो अल्लाह खां सवाइ खेसि मदद ॾे, ऐं न की पाण बदिले वठण वारो हो। हिन हंधि अल्लाह जी सची बादशाही आहे, उहो सवाब ॾियण में भलो ऐं बदिले ॾियण में बि भलो आहे। واضرب لهم مثل الحياة الدنيا كماء أنزلناه من السماء فاختلط به نبات الأرض فأصبح هشيما تذروه الرياح وَكَانَ اللَّهُ عَلَى كُلِّ شَيْءٍ مُقْتَدِرًا الْمَالُ وَالْبَنُونَ زِينَةُ الْحَيَاةِ الدُّنْيَا وَالْبَاقِيَاتُ الصَّالِحَاتُ خَيْرٌ عِندَ رَبِّكَ ثَوَابًا وَخَيْرٌ أَمَلًا وَيَوْمَ نُسَيِّرُ الْجِبَالَ وَتَرَى الْأَرْضَ بَارِزَةً وَحَشَرْنَاهُمْ فَلَمْ نُغَادِرْ مِنْهُمْ أَحَدًا وَعُرِضُوا عَلَى رَبِّكَ صَفًّا لَقَدْ جِئْتُمُونَا كَمَا خَلَقْنَاكُمْ أَوَّلَ مَرَّةٍ بَلْ زَعَمْتُمْ أَن لَّن نَّجْعَلَ لَكُم مَّوْعِدًا وَوُضِعَ الْكِتَابُ فَتَرَى الْمُجْرِمِينَ مُشْفِقِينَ مِمَّا فِيهِ وَيَقُولُونَ يَا وَيْلَتَنَا مَا لِهَذَا الْكِتَابِ لَا يُغَادِرُ صَغِيرَةً وَلَا كَبِيرَةً إِلَّا أَحْصَاهَا وَوَجَدُوا مَا عَمِلُوا حَاضِرًا وَلَا يَظْلِمُ رَبُّكَ أَحَدًا ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दुनिया जी हयातीअ जो मिसाल बयान कर जा उन्हीअ पाणीअ वांगुरु आहे जंहिंखे आसमान खां वसायोसूं, पोइ उन सां ज़मीन जा ओभड़ घाटा ॼमिया, पोइ फिरी भुरियल कख थिया, उन्हनि खे वान उॾायो, ऐं अल्लाह सभु कंहिं शइ ते वसवारो आहे। माल ऐं औलाद दुनिया जी हयाती जो सींगार आहे, ऐं सदाईं रहंदड़ चङायूं तुंहिंजे पालणहार वटि सवाब करे भलियूं ऐं उम्मीद करे चङियूं आहिनि। ऐं यादि कर जंहिं ॾींहुं जबलनि खे हलाईंदासूं ऐं ज़मीन खे सफ़ा पटी ॾिसंदे ऐं माण्हुनि खे गॾु कंदासूं, पोइ मंझाउनि कंहिं हिक खे न छॾींदासूं, ऐं उहे तुंहिंजे पालणहार वटि सिफ़ूं करे पेश कया वेंदा, चवंदासूं त जहिड़ी तरह अव्हां खे पहिरियों भेरो पैदा कयो होसूं तहिड़ी तरह असां वटि आया आहियो, बल्कि भाईंदा हुयो त अव्हां जे लाइ अंजाम जो हंधु न कंदासूं। ऐं आमाल नामो रखियो वेंदो, पोइ जेकी मुंजिस हूंदो तंहिंखां ॾुहारियुनि खे डिॼंदड़ ॾिसंदे ऐं चवंदा त असां लाइ अरमान आहे। हिन आमाल नामे जो छा हाल आहे जो न की नंढे गुनाह खे ऐं न की वॾे गुनाह खे ॻाणेटे खां सवाइ छॾियो अथसि, ऐं जेकी कयाऊं सो हाज़ुर लहंदा, ऐं तुंहिंजो पालणहार
कंहिं हिकिड़े ते ज़ुल्म न कंदो। وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ كَانَ مِنَ الْجِنِّ فَفَسَقَ عَنْ أَمْرِ رَبِّهِ أَفَتَتَّخِذُونَهُ وَذُرِّيَّتَهُ أَوْلِيَاءَ مِن دُونِي وَهُمْ لَكُمْ عَدُوٌّ بِئْسَ لِلظَّالِمِينَ بَدَلًا مَا أَشْهَدتُّهُمْ خَلْقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَلَا خَلْقَ أَنفُسِهِمْ وَمَا كُنتُ مُتَّخِذَ الْمُضِلِّينَ عَضُدًا ऐं जॾहिं मलाइकनि खे चयोसूं त आदम खे सजदो करियो, तॾहिं इब्लीस खां सवाइ ॿियनि सजदो कयो। उहो जिन्ननि मां हो। पोइ पंहिंजे पालणहार जे हुकुम जी नाफ़रमानी कयाईं। पोइ अव्हीं खेसि ऐं संस औलाद खे मूंखां सवाइ छो दोस्त वठंदा आहियो, हालांकि उहे अव्हां जा वेरी आहिनि। शैतान ज़ालिमनि लाइ बुछड़ो बदिलो आहे। न कि आसमाननि ऐं ज़मीन जे बणाइण महिल उन्हनि शैताननि खे हाज़िर कयो हुअमि, ऐं न कि संदन जीअन बणाइण महिल बि, ऐं न कि गुमराहनि खे मददगार वठंदड़ आहियां। وَيَوْمَ يَقُولُ نَادُوا شُرَكَائِيَ الَّذِينَ زَعَمْتُمْ فَدَعَوْهُمْ فَلَمْ يَسْتَجِيبُوا لَهُمْ وَجَعَلْنَا بَيْنَهُمْ مَوْبِقًا وَرَأَى الْمُجْرِمُونَ النَّارَ فَظَنُّوا أَنَّهُمْ مُوَاقِعُوهَا وَلَمْ يَجِدُوا عَنْهَا مَصْرِفًا ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह चवंदो त अय मुशरिको, अवी उन्हनि खे सॼो जिन खे मुंहिंजा शरीक ॼाणंदा हुयो। पोइ उन्हनि खे सॾींदा ऐं उहे खेनि वरंदी न ॾींदा ऐं संदन विच में हलाकत जो हंधु कंदासूं। ऐं ॾुहारी बाहि खे ॾिसंदा, पोइ भाईंदा त उहे उन में किरंदा ऐं खांउस का मोटण जी वाह न लहंदा। وَلَقَدْ صَرَّفْنَا فِي هَذَا الْقُرْآنِ لِلنَّاسِ مِنْ كُلِّ مَثَلٍ وَكَانَ الْإِنسَانُ أَكْثَرَ شَيْءٍ جَدَلًا وَمَا مَنَعَ النَّاسَ أَن يُؤْمِنُوا إِذْ جَاءَهُمُ الْهُدَى وَيَسْتَغْفِرُوا رَبَّهُمْ إِلَّا أَن تَأْتِيَهُمْ سُنَّةُ الْأَوَّلِينَ أَوْ يَأْتِيَهُمُ الْعَذَابُ قُبُلًا ऐं बेशक हिन क़ुरान में हर तरह जा मिसाल माण्हुनि लाइ बयान कयासूं, ऐं माण्हू सभु शइ खां घणो झेड़ाकार आहे। ऐं माण्हुनि वटि जॾहिं हिदायत आई, तॾहिं खेनि ईमान आणण ऐं पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरण खां हिन धारा कंहिं न झलियो जो अॻियुनि जी रस्म जहिड़ी पाड़ पट सज़ा वटनि अचे या वटनि साम्हूं अज़ाब पहुचे। وَمَا نُرْسِلُ الْمُرْسَلِينَ إِلَّا مُبَشِّرِينَ وَمُنذِرِينَ وَيُجَادِلُ الَّذِينَ كَفَرُوا بِالْبَاطِلِ لِيُدْحِضُوا بِهِ الْحَقَّ وَاتَّخَذُوا آيَاتِي وَمَا أُنذِرُوا هُزُوًا
ومن أظلم ممن ذكر بآيات ربه فأعرض عنها ونسي ما قدمت يداه إنا جعلنا على قلوبهم أكنة أن يفقهوه وفي آذانهم وقرا وَإِن تَدْعُهُمْ إِلَى الْهُدَى فَلَن يَهْتَدُوا إِذًا أَبَدًا ऐं पैगुंबरनि खे रुगो ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ करे मोकिलियूं था ऐं काफ़िर कूड़ो झगड़ो हिन लाइ कंदा आहिनि त उन सां सच खे थेड़ीनि ऐं मुंहिंजनि निशानियुनि खे ऐं जंहिंसां ॾेॼारिया विया तंहिंखे ठठोली करे वरताऊं ऐं उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जंहिंखे संदसि पालणहार जी निशानियुनि सां नसीहत ॾिनी वञे त उन खां मुंहुं मोड़े ऐं जेकी संदसि हथनि अॻे करे मोकिलियो सो विसारे असां उन जे सम्झण खां संदनि दिलनि ते पर्दा कया ऐं संदनि कननि में घबराई विधीसूं ऐं जेकॾहिं तूं खेनि हिदायत ॾांहुं सॾीं त उन वक़्तु सिधो रस्तो कॾहिं बि न लहंदा وَرَبُّكَ الْغَفُورُ ذُو الرَّحْمَةِ لَوْ يُؤَاخِذُهُم بِمَا كَسَبُوا لَعَجَّلَ لَهُمُ الْعَذَابَ بَل لَّهُم مَّوْعِدٌ لَّن يَجِدُوا مِن دُونِهِ مَوْئِلًا وَتِلْكَ الْقُرَىٰ أَهْلَكْنَاهُمْ لَمَّا ظَلَمُوا وَجَعَلْنَا لِمَهْلِكِهِم مَّوْعِدًا ऐं तुंहिंजो पालणहार बख़्शणहार बाझारो आहे जेकॾहिं खेनि संदनि कीते सबबां पकड़े हा त उन्हनि लाइ अज़ाब तकड़ो मोकिले हा न बल्कि उन्हनि लाइ अंजाम थियल आहे जो उन खां सवाइ का वाह न लहंदा ऐं इहे ॻोठ आहिनि जो उन्हनि खे तॾहिं नास कयोसूं जॾहिं ज़ुल्म कयाऊं ऐं उन्हनि जे नास करण लाइ हिकु अंजाम मुक़ररु कयोसूं وَإِذْ قَالَ مُوسَى لِفَتَاهُ لَا أَبْرَحُ حَتَّى أَبْلُغَ مَجْمَعَ الْبَحْرَيْنِ أَوْ أَمْضِيَ حُقُبًا فَلَمَّا بَلَغَا مَجْمَعَ بَيْنِهِمَا نَسِيَا حُوتَهُمَا فَاتَّخَذَ سَبِيلَهُ فِي الْبَحْرِ سَرَبًا فَلَمَّا جَاوَزَا قَالَ لِفَتَاهُ آتِنَا غَدَاءَنَا لَقَدْ لَقِينَا مِنْ سَفَرِنَا هَذَا نَصَبًا قَالَ أَرَأَيْتَ إِذْ أَوَيْنَا إِلَى الصَّخْرَةِ فَإِنِّي نَسِيتُ الْحُوتَ وَمَا أَنسَانِيهُ إِلَّا الشَّيْطَانُ أَنْ أَذْكُرَهُ وَاتَّخَذَ سَبِيلَهُ فِي الْبَحْرِ عَجَبًا قَالَ ذَلِكَ مَا كُنَّا نَبْغِي فَارْتَدَّا عَلَى آثَارِهِمَا قَصَصًا فَوَجَدَا عَبْدًا مِنْ عِبَادِنَا آتَيْنَاهُ رَحْمَةً مِنْ عِنْدِنَا وَعَلَّمْنَاهُ مِنْ لَدُنَّا عِلْمًا यादि कर जॾहिं मूसा पंहिंजे साथीअ खे चयो त सदा पियो पंधु कंदुसि जेसीं ॿिनि दरियाउनि जे गॾु थियण जे हंधि पहुचंदुसि या वरिहनि ताईं पियो हलंदुसि पोइ जंहिं महिल ॿिनि दरियाउनि जे गॾु थियण जे हंध खे पहुता तंहिं महिल पंहिंजी मच्छी विसारियाऊं जंहिं पंहिंजी वाट दरिया में सुनग जां वरिती पोइ जॾहिं अॻे हलिया तॾहिं मूसा पंहिंजे साथीअ खे चयो
त असांखे असांजो मंझंदि जो ताम ॾे। बेशक असांजी हिन मुसाफ़िरीअ में असांखे ओखाई पहुती आहे। चयाईं त न ॾिठई छा, जॾहिं पहण वटि तरसिया हुआसूं तॾहिं मूं उते मच्छी विसारी ऐं उन जी यादगिरी मूंखां शैतान खां सवाइ ॿिए कंहिं न विसाराई ऐं पंहिंजी वाट दरिया में अजब तरह वरताई। मूसा चयो त इहो हंधु उहो आहे जंहिंखे असां ॻोल्हियो थे। पोइ हू पंहिंजे पोएं पहिरें ॻोल्हींदा मोटिया। पोइ मुंहिंजनि बाननि मां उहो बानू लधाऊं जंहिंखे पाण वटां बाज ॾिनी हुईसूं ऐं पाण वटां खेसि इल्मु सेखारियो होसूं। قال له موسى هل أتبعك على أن تعلمني مما علمت رشدا قال إنك لن تستطيع معي صبرا وكيف تصبر على ما لم تحط به خبرا قال ستجدني إن شاء الله صابرا ولا أعصي لك أمرا قال فإن اتبعتني فلا تسألني عن شيء حتى أحدث لك منه ذكرا मूसा उन खे चयो त आऊं तुंहिंजे कढ हलां हिन शर्त ते त तोखे जेकी हिदायत मां सेखारियो वियो उन मां मूंखे बि सेखारी। ख़िदर चयो त तूं मूंसां कॾहिं बि सब्र करे न सघंदे ऐं जंहिंजी तोखे ख़बर ई न आहे तंहिं ते तूं किथे सब्र कंदे। मूसा चयो त जे अल्लाह घुरियो त मूंखे सब्र कंदड़ लहंदे ऐं आऊं तुंहिंजे हुक्म जी नाफ़रमानी न कंदुसि। ख़िदर चयो जेकॾहिं मूंसां दोस्ती करीं त एसि ताईं मूंखां कंहिं ॻाल्हि बाबति न पुछिज जेसीं आऊं पाण तोसां उन जो बयान न करियां। فانطلقا حتى إذا ركبا في السفينة خرقها قال أخرقتها لتغرق أهلها لقد جئت شيئا إمرا قال ألم أقل إنك لن تستطيع معي صبرا قال لا تؤاخذني بما نسيت ولا ترهقني من أمري عسرا पोइ ॿई उथी हलिया तां जो ॿेड़ीअ में चढ़िया। तॾहिं ख़िदर उन खे सुराह कयो। मूसा चयो त तो उन खे इन लाइ सुराह कयो छा त ॿेड़ीअ वारनि खे ॿोड़ी। बेशक तो अढंगो कमु कयो। ख़िदर चयो त तोखे न चयो हुउमि छा त तूं मूंसां सब्र करे न सघंदे। मूसा चयो त जेकी मूं विसारियो तंहिं सबबा मूंखे न पकड़ ऐं मुंहिंजे कम में मूं ते सख़्ती न विझ। فانطلقا حتى إذا لقيا غلاما فقتله قال أقتلت نفسا زكية بغير نفس لقد جئت شيئا نكرا قال ألم أقل لك إنك لن تستطيع معي صبرا قال إن سألتك عن شيء بعدها فلا تصاحبني قد بلغت من لدني عذرا पोइ ॿई हलिया तां जो जॾहिं हिकु छोकर खे मिलिया तॾहिं ख़िदर उन छोकर खे कुठो। मूसा चयो त क़िसास धारां बेगुनाह जीअ खे छो कुठई। बेशक तो ख़राब कमु कयो। ख़िदर चयो त तोखे न चयो हुउमि छा
त तूं मूंसां गॾु रही कॾहिं न सब्र करे सघंदे। मूसा चयो त जेकॾहिं हिन खां पोइ कंहिं ॻाल्हि बाबति तोखां पुछां त मुंहिंजी संगत न कजि, बेशक मुंहिंजे पारां उज़र जी हद खे पहुते। فانطلقا حتى إذا أتيا أهل قرية استطعما أهلها فأبوا أن يضيفوهما فوجدا فيها جدارا يريد أن ينقض فأقامه قال لو شئت لاتخذت عليه أجرا قال هذا فراق بيني وبينك سأنبئك بتأويل ما لم تستطع عليه صبرا पोइ ॿई हलिया तां जो जंहिं महिल हिकिड़े ॻोठ वारनि वटि आया तंहिं महिल उन जे रहाकुनि खां ताम घुरियाऊं त उन्हनि संदन महमानी करण खां इनकार कयो। पोइ उन ॻोठ में हिकु डहण खे वेझी भित ॾिठाऊं। पोइ उहा ख़िदर सिधी कई। मूसा चयो त जेकॾहिं घुरी हा त उन जे सिधे करण ते मज़दूरी ज़रूर वठी हा। ख़िदर चयो त हाणे मुंहिंजे ऐं तुंहिंजे विच में जुदाई पई। हाणे तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त जी सुध ॾियां थो जिन ते तूं सब्र न करे सघीं। أما السفينة فكانت لمساكين يعملون في البحر فأردت أن أعيبها وكان وراءهم ملك يأخذ كل سفينة غصبا وأما الغلام فكان أبواه مؤمنين فخشينا أن يرهقهما طغيانا وكفرا فأردنا أن يبدلهما ربهما خيرا منه زكاة وأقرب رحما وأما الجدار فكان لغلامين يتيمين في المدينة وكان تحته كنز لهما وكان أبوهما صالحا فأراد ربك أن يبلغا أشدهما ويستخرجا كنزهما رحمة من ربك وما فعلته عن أمري ذلك تأويل ما لم تستطع عليه صبرا पर ॿेड़ी जा भॻी वई सा मिसकीननि जी हुई जंहिं ते हू दरिया में पोरियो कंदा वतंदा हुआ। पोइ उनखे ऐबदार करण घुरियमि जो संदन पोइतां अहिड़ो बादशाह हो जंहिं सभु का ॿेड़ी बेगर में थे वरिती ऐं नीगर जो मारियो वियो। तंहिंजा माउ पिउ ॿई मोमिन हुआ, तंहिं करे ॾिनासूं त नाफ़रमानीअ ऐं कुफ्र करण सां ॿिन्ही खे आजिज़ कंदो। पोइ घुरियोसूं त संदन पालणहार खेनि उन खां बि चङो बदिलो सुठाई जे करे ऐं बाझ जे करे तमामु वेझो ॾे। ऐं जा भित ठाही वई सा शहर में ॿिनि छोरनि ॿारनि जी हुई ऐं उन जे हेठां संदन खज़ानो हो ऐं संदन माउ पिउ नेक हुआ। पोइ तुंहिंजे पालणहार घुरियो त ॿई पंहिंजी जवानीअ खे पहुचनि ऐं पंहिंजो खज़ानो तुंहिंजे पालणहार जी बाझ सां कढनि ऐं उहो पंहिंजी राय सां न कयमि। इहा उन जी हक़ीक़त आहे जंहिं ते तूं सब्र नथे करे सघीं। وَيَسْأَلُونَكَ عَنْ ذِي الْقَرْنَيْنِ
قل سأتلو عليكم منه ذكرا إنا مكنا له في الأرض وآتيناه من كل شيء سببا فأتبع سببا حتى إذا بلغ مغرب الشمس وجدها تغرب في عين حمئة ووجد عندها قوما قلنا يا ذا القرنين إما أن تعذب وإما أن تتخذ فيهم حسنا قال أما من ظلم فسوف نعذبه ثم يرد إلى ربه فيعذبه عذابا نكرا وأما من آمن وعمل صالحا فله جزاء الحسنى وسنقول له من أمرنا يسرا ثم أتبع سببا حتى إذا بلغ مطلع الشمس وجدها تطلع على قوم لم نجعل لهم من دونها سترا كذلك وقد أحطنا بما لديه خبرا ثم أتبع سببا حتى إذا بلغ بين السدين وجد من دونهما قوما لا يكادون يفقهون قولا قالوا يا ذا القرنين إن يأجوج ومأجوج مفسدون في الأرض فهل نجعل لك خرجا على أن تجعل بيننا وبينهم سدا قال ما مكني فيه ربي خير فأعينوني بقوة أجعل بينكم وبينهم ردما آتوني زبر الحديد حتى إذا ساوى بين الصدفين قال انفخوا حتى إذا جعله نارا قال آتوني أفرغ عليه قطرا فما استطاعوا أن يظهروه وما استطاعوا له نقبا قال هذا رحمة من ربي فإذا جاء وعد ربي جعله دكاء وكان وعد ربي حقا ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां ज़ुल्क़रनैन बाबत पुछन था चओ तव्हां खे उन जो कुझु बयान करे ॿुधायां थो बेशक असां उन खे ज़मीन में हथ पहुच ॾिनी ऐं सभु कंहिं शइ जो सामान खेसि ॾिनोसूं पोइ सामान जी मदद सां हलियो एतिरो सैर कयाई जो सिज लहण जे हंधि पहुतो उन खे गपड़ाठे तलाव में लहंदो ॾिठाई ऐं उन तलाव वटि हिकु क़ौम खे ॾिठाई चयोसूं त ए ज़ुल्क़रनैन उन्हनि खे सज़ा ॾिए
या मुंहिंजनि को चङाई जो सुधारो करीं त तोखे इख़्तियार आहे। ज़ुल्क़रनैन चयो त जेको माण्हू ज़ुल्म कंदो तंहिंखे सज़ा ॾींदासूं, वरी पंहिंजे पालणहार ॾांहुं वरायो वेंदो, पोइ उहो खेसि सख़्त अज़ाब जी सज़ा ॾींदो। ऐं जेको ईमान आणींदो ऐं चङा कम कंदो तंहिंखे चङो बदिलो मिलंदो, ऐं पंहिंजे मामले मां उनखे सौदाए जहिड़ो चवंदासूं। वरी सामान जी मदद सां हलियो, एतिरो सेर कयाईं जो जॾहिं सिज उभरण जे हंधि पहुतो त वो हिकु अहिड़ी क़ौम ते उभरंदो ॾिठाईं जंहिं लाइ सिज खां सवाइ का ओट न बणाई हुईसूं। अहिड़ी तरह संदसि क़िस्सो आहे, ऐं बेशक असां वटि उन जी सारी ख़बर आहे। वरी सामान जी मदद सां हलियो, एतिरो जो जॾहिं ॿिनि जबलनि जे विच में पहुतो त उन्हनि जे हुन पासे अहिड़ी क़ौम ॾिठाईं जा का बि ॻाल्हि समझी न थे सघी। चयाऊं त ए ज़ुल्क़रनैन, बेशक याजूज ऐं माजूज मुल्क में फ़साद विझंदड़ आहिनि, तंहिं करे तो लाइ असीं हिन शर्त ते ॾन मुक़ररु कयूं त तूं असांजे ऐं संदनि विच में अड़ बणाए। ज़ुल्क़रनैन चयो त मुंहिंजे पालणहार जेका मूंखे इन बाबति सघ ॾिनी आहे सा भली आहे, पोइ अव्हीं मूंसां ज़ोर बार जी मदद करियो त अव्हां जे ऐं संदनि विच में अड़ बणायां। लोह जा टुकर मूं वटि आणियो, जंहिं दम ॿिन्ही जबलनि जे विच में भरे पूराई कयाईं, तंहिं दम चयाईं त धओ, तांजो जॾहिं उनखे तपाए बाहि कयाईं तॾहिं चयाईं त मूं वटि आणियो त मथुसि पघारियल टामूं पलटायां। पोइ याजूज माजूज न की उन ते चढ़ी सघिया ऐं न की उनखे का सुर्ग हणी सघिया। चयाईं त ही मुंहिंजे पालणहार जी हिकिड़ी बाझ आहे, जंहिं महिल मुंहिंजे पालणहार जो अंजाम ईंदो तंहिं महिल उनखे सऊं करे छॾींदो, ऐं मुंहिंजे पालणहार जो अंजाम सचो आहे। وَتَرَكْنَا بَعْضَهُمْ يَوْمَئِذٍ يَمُوجُ فِي بَعْضٍ وَنُفِخَ فِي الصُّورِ فَجَمَعْنَاهُمْ جَمْعًا وَعَرَضْنَا جَهَنَّمَ يَوْمَئِذٍ لِلْكَافِرِينَ عَرْضًا الَّذِينَ كَانَتْ أَعْيُنُهُمْ فِي غِطَاءٍ عَنْ ذِكْرِي وَكَانُوا لَا يَسْتَطِيعُونَ سَمْعًا ऐं उन ॾींहुं छॾींदासूं त हिक ॿिए में ॻाहट थींदा ईंदा ऐं सूर में फूकियो वेंदो, पोइ उन्हनि मिड़नी खे गॾु कंदासूं ऐं उन ॾींहुं उन्हनि काफ़िरनि खे दोज़ख आॾो कंदासूं जीअं आॾो कजे, जिन जूं अखियूं मुंहिंजी यादगीरीअ खां झक में हुयूं ऐं साड़ खां कुझु ॿुधी न सघंदा हुआ। أَفَحَسِبَ الَّذِينَ كَفَرُوا أَن يَتَّخِذُوا عِبَادِي مِن دُونِي أَوْلِيَاءَ إِنَّا أَعْتَدْنَا جَهَنَّمَ لِلْكَافِرِينَ نُزُلًا قُلْ هَلْ نُنَبِّئُكُم بِالْأَخْسَرِينَ أَعْمَالًا الَّذِينَ ضَلَّ سَعْيُهُمْ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَهُمْ يَحْسَبُونَ أَنَّهُمْ يُحْسِنُونَ صُنْعًا أُولَئِكَ الَّذِينَ كَفَرُوا بِآيَاتِ رَبِّهِمْ وَلِقَائِهِ فَحَبِطَتْ أَعْمَالُهُمْ فَلَا نُقِيمُ لَهُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ وَزْنًا
ذلك جزاؤهم جهنم بما كفروا واتخذوا آياتي ورسلي هزوا काफ़रनि अञा पाण खे सज़ा जोॻो न भायो आहे छा जो मूं खां सवाइ मुंहिंजनि ॿाननि खे दोस्त वरितो अथनि। असां काफ़रनि जे रहण लाइ दोज़ख तयार कयो आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त करतूतनि जे करे बिल्कुलु टोटे वारनि जी अव्हां खे सुध ॾियूं छा जिन पंहिंजी कोशिश दुनिया जी हयातीअ में अजाई विञाई ऐं उहे पंहिंजे लाइ भाईंदा आहिनि त उहे पाण चङो कमु कंदा आहिनि। इहे उहे आहिनि जिन पंहिंजे पालणहार जी आयतुनि ऐं संदसि मिलण जो इनकार कयो पोइ संदन कई कमाई चट थी पोइ उन्हनि लाइ क़यामत जे ॾींहुं का तोर खड़ी न कंदासूं। इहा संदन सज़ा दोज़ख इन्हीअ सबबा आहे जो कुफर कयाऊं ऐं मुंहिंजी आयतुनि ऐं मुंहिंजे पैगंबरनि खे ठठोली करे वरताऊं। إن الذين آمنوا وعملوا الصالحات كانت لهم جنات الفردوس نزلا خالدين فيها لا يبغون عنها حولا जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ फिरदौस जा बाग़ महिमानीअ जी जाइ आहिनि। मंझि सदाई रहण वारा आहिनि खांसि वरी उथलण न घुरंदा। قل لو كان البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا قل إنما أنا بشر مثلكم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه أحدا चओ त जेकॾहिं मुंहिंजे पालणहार जे सुखननि लिखण लाइ दरियाउ मस्त थिए त मुंहिंजे पालणहार जे सुखननि पूरे थियण खां अॻु दरिया खपी वेंदो। तोणेक जहड़स ॿिया मदद लाइ आणियूं। चओ त आऊं अव्हां जहिड़ो ई माण्हू आहियां मूं ॾांहुं वही मोकिलियो वेंदो आहे त अव्हां जो माबूद रुगो हिकु अल्लाह आहे। पोइ जेको पंहिंजे पालणहार जे मिलण जी उमीद रखे तंहिंखे जुगाए त चङा कम करे ऐं पंहिंजे पालणहार जी इबादत में कंहिं हिकिड़े खे शरीक न करे।